अस्सलामुअलैकुम तकरार ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे तफ़सील सां कहाणी ॿुधाईंदा हलूं। छा नेक्स्ट एपिसोड में मूसा आख़िर तंग थी करे नवाब खान जी शर्तूं क़बूल कंदो। छा नेक्स्ट एपिसोड में दोस्तों मीर वञी बचाईंदो मूसा खे या मीर सिर्फ़ सोचण में ही पूरो रहंदो। छा नेक्स्ट एपिसोड में हाशू ऐं मीर विड़ी पवंदा ऐं छा मीर हाशू के पूरो करे छॾींदो या हाशू मीर के पूरो करे छॾींदो। छा भावल मीर सां हाणे अॻिते वरी ठा कंदो या न, सॼी कहाणी ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में। पहिरियां के दोस्तों पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं थी सघे तो उदासी टीवी यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इनके फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं दोस्तों पई किस्म मां तव्हांखे ॿुधायो दरिया खान वञी नेठि चवंदो मूसा खे तूं हार मञ नवाब खान जी ग़ुलामी क़बूल कर। मूसा इहो ई चवंदो, मां तव्हांखे ॿुधायो त हू मरण क़बूल कंदो लेकिन ग़ुलामी क़बूल न कंदो। बिल्कुलु ईअं ई थियो। तव्हां ॾिठो मूसा मना करे छॾियो, मां ग़ुलामी क़बूल न कंदुमि, मौत क़बूल कंदुमि। ऐं नेक्स्ट एपिसोड नवाब खान वरी मिलण ईंदो जॾहिं दरिया खान सां उन खां पुछंदो ऐं दरिया खान इहा ई ॻाल्हि कंदो त नवाब खान ते एतबार न आहे मूसा खे। नवाब खान चवंदो मूसा वटि ॿियो बचो ई छा आहे, मूं ते एतबार इनखे करिणो ई पवंदो। ऐं नेक्स्ट एपिसोड में मूसा जेको आहे न इहा शइ मना करे छॾींदो आहे। हाशू मरण वेंदो सिधो जेको आहे मीर खे ऐं मीर अॻे जाॻियल हूंदो पिस्टल खणी टिकण ते रखंदुसि ऐं चवंदो मूसा मीर खे मारणु एॾो सवलो न आहे, हाशू मुड़ी वञु न तोखे पूरो हिते करे छॾींदुसि। ऐं जेको हाशू पोइ मारे न सघंदो आहे मीर खे, उतां मोटी ईंदो आहे। नेक्स्ट एपिसोड में ॾिसंदो त लाला जेको आहे हाणे हाकिमज़ादी सां गॾिजी सिजाल खान जे लाइ मौत जो प्लान कंदा, उन खे पूरो करण जी कोशिशि कंदा। यानी को ज़हर तरीक़े जा ज़हर ॾेई या कुझु बि करे मन सिजाल खान खे लाला ऐं हाकिमज़ादी मारे पंहिंजो प्लान पूरो करण जी कोशिशि कंदा। इहा ग़लती वॾी थींदी लाला जे हथां। लाला ॾिसजो तव्हां नेठि अॻिते हली लाला फासी वेंदो। सिजावल खान त कान मरंदो लेकिन हिकु न हिकु ॾींहुं ॾिसजो तव्हां लाला फासी वेंदो। सॼा गुनाह हाकिमज़ादी क़बूल कंदी। पोइ मूसा जी ख़बर पवंदी सिजावल खे त मूसा वाक़ई बेगुनाह हुयो, मुंहिंजे घर में मुंहिंजा दुश्मन हुया। नेक्स्ट एपिसोड में दोस्तों मिलंदासीं वरी। अॼु जी वीडियो पुगी पंहिंजी पुॼाणी ते। ख़ुदा हाफ़िज़।